लखन की तादाद में मौजूद आयो, पर उनके अलावा भी हिकड़ी शय में थोड़ी कोताही शुरू कई आ सबनी जमायतियन जो तहां ही बुजुर्ग बचपन में असांखे किस्सा ॿुधाईंदा तहां जो साईं जमायती चार यार कंदा आहिनि, चार दोस्त कंदा आहिनि जो सुनत ते पूरो लही सघनि। वो रिवाज तमाम घटिजी वियो आहे। अगर तहां जमायती आयो ऐं जेके जमायत न आहे पर प्यार करण वारा सिंध जा माण्हू आहिनि पीर साहब सां, हुननि खे चार माण्हुनि खे पाण सां गॾु मिलायो त तव्हांजी तादाद बि केतिरी थी वेंदी ऐं तव्हांजो नज़रियो हुननि ताईं पुॼंदो ऐं हुननि जो नज़रियो ऐं सवाल तव्हां ताईं पुॼंदो ऐं तव्हांजी शान में अञा वधीक इज़ाफ़ो थी वेंदो ऐं तव्हां में तरीक़े जो उस्ताद बि कयो वेंदो हो पहिरियों, वो भी कमी पेशी थी वई आहे। मां पीर जी हैसियत में न, मां पीर न आहियां, पीर जो पुट ज़रूर आहियां। पीर तव्हांजो रुगो पीर पगारो आहे ऐं तव्हांजे दस्तूर हूंदो आहे तव्हांजी जमायत में जेको पीर हूंदो आहे पगारो हूंदो आहे उहो मुर्शिद हूंदो आहे। बाक़ी भाइर हुजनि, पुट हुजनि, भाइटा भाणेजा, हो जमायत जो हिस्सो हूंदा आहिनि। जेको फर्मा बरदारी सां तव्हांजे मुर्शिद जी हलंदो हो जमायत जो हिस्सो आहे। जेको नाफरमान थींदो हो जुबेरी आहे। हे तव्हां ई ॿुधाईंदा हुयो मूंखे बचपन में। अल्लाह करे तव्हां हिन शयुनि ते क़ाइम रहो। खलीफ़ा पीर जो नुमाइंदो हूंदो आहे। खलीफ़ो मुख जेके हूंदा आहिनि वो रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह जी रज़ा सां जेको वक़्त जो पगारो हूंदो आहे उहो तव्हां ते मुक़ररु कंदो आहे ऐं हो रूहानी मुख हूंदा आहिनि। हुननि जी बि गिला करण जे बजाए इज़त करण खपे। वो पीर जो डायरेक्ट नुमाइंदो हूंदो आहे मुर्शिद जो ऐं तव्हांजे विच में राब्ते जो ज़रियो हूंदो आहे। हुनजी बि इज़त तमामु घणी करणु खपे असांखे ऐं तव्हांखे। हाणे इलेक्शन जो वक़्तु अची वियो आहे। पुराणे ज़माने में जॾहिं तव्हां जंग करण खां बि न डिॼंदा हुयो त हे त मामूली इलेक्शन आहे, रुगो बैलेट पेपर जो ठपो हणण जो दौर आहे। तव्हां त गुरिल्ला वॉर विड़ी चुका आहियो। कुछ दोस्त चवनि पिया साईं तव्हां हिते प्रोग्राम में न वञो, न त हिते बाद में पीपल्स पार्टी वारा या ॿिया टिया माण्हू जमायत खे तंग कंदा। त मां पोइ बि आयुमि जो मूंखे ख़बर हुई जमायत खे जेको इंतकामी कार्रवाई कंदा या तंग कंदा, हे तव्हां लाइ ईअं मिसाल आहे जीअं कंहिंखे थधिड़ा कढिबा आहिनि न, हे तंग करण त जमायत लाइ हे शइ आहे। तव्हांखे छा तंग कंदो? कोई तव्हांजी त ट्रेनिंग, तव्हांजे खून में जेकी ट्रेनिंग आहे वो एतिरी हार्ड ट्रेनिंग आहे जो हे मामूली तंग त तव्हां लाइ मश्करी ऐं मज़ाक जे बराबरि हूंदी। पर तव्हां सां पीर साईं पगारो तमामु घणो प्यार कंदो आहे ऐं तव्हां बि पीर साईं सां इश्क कंदा आहियो। तव्हां ते अगरि थोरी बि तकलीफ़ ईंदी आहे त पीर साईं खे बि अफ़सोस हूंदो आहे ऐं तकलीफ़ थींदी आहे जो मुंहिंजो मुरीद तकलीफ़ में आहे। हिन करे ॼाणी वाणी झेड़ा न कजो, कंहिंजा बैनर कंहिंजा झंडा न लाहिजो, पर पंहिंजो फर्ज़ पूरो अदा कजो। पीर साईं जा नुमाइंदा, पीर साईं जा इत्तेहादी जेके आहिनि हुननि खे भरपूर तरीक़े सां लेडीज़ समेत बीमारनि खे बि खणी वञिजो वोट कराइण लाइ। हे बि हिकिड़े क़िस्म जो जिहाद आहे। जिहाद जो तरीक़ो बदिलजी वियो आहे। गोली ऐं बंदूक जी जाइ ते हाणे ठपो ऐं बैलेट पेपर अची वियो आहे। आहे साॻी जिहाद। हुक्मराननि जी चूंड कंहिंखे तव्हां बहितर सम्झो था जेको अची खज़ाने ते, तव्हांजे माल ते, तव्हांजे पाणी जे निज़ाम ते, तव्हांजे तालीम जे निज़ाम ते अमीन थी करे वेहे ऐं 5 साल तव्हांजी ख़िदमत करे। त पीर साईं जा इत्तेहादी आहिनि मौलाना साहब, मौलाना राशिद महमूद सुमरो साहब, मौलाना नासिर सुमरो साहब ऐं किताब जो निशान ऐं सितारे जो निशान हे इत्तेहादी आहिनि। ऐं नवाज़ शरीफ़ साहब बि असां सां इत्तेहादी आहे। सिंध जो सदर बशीर मेमन साहब आहे, हुन लाइ बि दुआ कजो।
अल्लाह हुनखे हाला में कामयाब करे ऐं नेक माण्हू आहे। ऐं मौलाना साहब लाइ कोशिश भी कजो ऐं दुआ भी कजो जो अल्लाह साईं मौलाना साहब खे कामयाब करे। तव्हांजे मुर्शिद जो आशिक आहे, रोज़े वारे जो आशिक आहे। सरदार मौज़म अब्बासी साहब बेहतरीन इंसान आहे। साईं खे पीर साईं पागारे पीर गोठ वारी MNA जी सीट भी ॾिनी आहे। मां MP ते बीठो आहियां, मौज़म साहब MNA ते बीठो आहे। तव्हां जॾहिं बि ज़िक्र कंदा आहियो, ॿ टाइम ते ज़िक्र कंदा आहियो रोज़े वारे जो, त ज़िक्र खां पोइ ज़रूर दुआ कजो असां सभिनी लाइ। असां तव्हांजी दुआनि जा मुंतज़िर आहियूं ऐं तव्हांजी दुआनि जा मोहताज भी आहियूं। हिन करे जो जमायत आहियो रोज़े वारे जी, उम्मत आहियो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। त हिन करे तव्हां में वली भी मौजूद आहिनि, अॼु भी तव्हां में वली मौजूद आहिनि ऐं तव्हां वलियनि जी जमायत आहियो। तव्हांजे मुरीदनि जा मुरीद भी मौजूद आहिनि अॼुकल्ह ज़माने में, अॼु ताईं मौजूद आहिनि। हिन करे महिरबानी करे शराफत में रही करे सॼो कमु, सॼो इलेक्शन हिकमत अमली सां कामयाब कजो। पर अगर को ॿियो तव्हां ते बदमाशी करे, त कानूनी कार्रवाई भी कजो ऐं बदमाशी खे भरपूर तरीक़े सां रोकजो। तव्हांजो अल्लाह साईं त हर वक्त मौजूद आहे, हर जॻह ते मौजूद आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमत जो सायो हर जगह मौजूद आहे। तव्हांजे मुर्शिद जी दुआऊं ऐं मुर्शिद जी सोच हर वक्त तव्हां सां मौजूद रहंदी। इंशाअल्लाह ताला अल्लाह तव्हांखे कामयाब कंदो। तव्हां गैरनि में भी वञी, जेके तव्हां गैर समझो था आहिनि साॻे ई रसूल अल्लाह जा उम्मती, हुननि खे भी वञी राज़ी करण जी कोशिश कंदो ऐं पंहिंजे नज़रिए ते हुननि खे आणण जी कोशिश कंदो। मूंखे यकीन आहे तव्हां हिकमत अमली सां कमु वठंदो। फेसबुक भी हलाए वेंदा आहियो, हर शइ हलाए वेंदा आहियो। फेसबुक ते भी जंग कयो, पंहिंजे मुर्शिद जा कारनामा ऐं मंशूर ॿियनि ताईं पुॼायो। तव्हांजी वॾी महिरबानी।